टंडो आदम में समाजी अगवान हरीश कुमार वेधाणी पारां गवर्नमेंट हसन अली आफंदी लोअर सेकेंडरी स्कूल टंडो आदम में पंहिंजे आसूमल वेधाणी की याद में मासूम ॿारनि लाइ थधे पानी जो कूलर लगाए वियो, जंहिंजो इफ्तिताह चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम गुलाम मुर्तज़ा जूने जो कयो। उन मौके ते तकरीब में हरीश कुमार वेधाणी, लीलाराम कोहिस्तानी, हेडमास्टर वज़ीर अली खासकेली, टीईओ प्राइमरी मेल मुख्तार अली उमरानी, टीईओ सेकेंडरी मेल अली अकबर ब्रह्मानी, सैयद उबैदुल्ला शाह, वफा रज़ा, लखारिनो खासकेली, मोहम्मद यूनिस खासकेली, मुमताज़ डेरो, उस्ताद साजिद चाकरानी, अली दिनो पिन्यारो, मुमताज़ जतोई, सैयद शहजादो शाह समेत सहाफ़ी मौजूद हुआ। आयल मोज़िफ़ मेहमाननि खे लुंगिन ऐं अजकुन जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौके ते चेयरमैन गुलाम मुर्तज़ा जुणे जो चयो त गवर्नमेंट हसन अली आफंदी लोअर सेकेंडरी स्कूल तारीख़ी स्कूल आहे, जंहिंखे क़ाइमु थिए 60 साल थी विया आहिनि। नवां तोड़े पुराणा उस्ताद शागिर्दनि खे बहितर तालीम ॾेई रहिया आहिनि। हरीश कुमार वेधाणी मासूम ॿारनि जे पीअण जे पाणी जो मसइलो हल कयो आहे, उन लाइ हू जस लहनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।